मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। दुनिया जो माल वेंदो आहे बंदो रोई पवंदो आहे। वालिद साहब इंतकाल करे ईंदो आहे बंदो रोई पवंदो आहे। भाउ इंतकाल करे वेंदो आहे इंसान रोई पवंदो आहे। माउ इंतकाल करे वेंदी आहे बंदो रोई पवंदो आहे। ज़मीन जे मथां कब्ज़ो थींदो आहे, कमज़ोर बंदो हूंदो आहे, उन खां कोई जाबिर ज़मीन ज़ोरी कंट्रोल में करे वठे, बंदो छा कंदो? बंदो रोई पवंदो आहे। अॼु अफ़सोस सां इस्लाम असांजी ज़िंदगियुनि खां वियो, असांखे कंहिं क़िस्म जो कोई रोअणु नथो अचे। वालिद साहब जे इंतकाल ते रोअंदा आहियूं, ॾुख थींदो आहे। छाजे करे? 20 साल खां वठी करे मुंहिंजो पीउ मूं सां गॾु हुयो, अॼु उहो अलॻि थी वियो आहे, मूंखे रोअणु थो अचे। इन खां बाद में तव्हांजो माल तव्हांजे हथ खां निकिरी वियो, बंदो परेशान थींदो आहे। मुस्लमान छाजे खां हिन टाइम परेशान नथो थिए? मुस्लमान जी ज़िंदगी खां इस्लाम निकिरी वियो। छाजे करे असां तव्हां रोऊं नथा? छाजे करे इहो ज़हन, इहा फ़िकिर असांजी खोपड़ी जे अंदरि नथी अचे? इस्लाम जा तमामु अहकाम टुटी विया। असांजे औरतुनि जे अंदरि बेहया जो लिबास आयो। मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई रुनो न। असांजे घरनि जे अंदरि म्यूज़िक आयो, कंहिं क़िस्म जो कोई मुस्लमान न रुनो। असांजी औलाद वञी करे दुनिया जी ॿी तालीमात हासिल कई, इस्लाम जी तालीमात बिल्कुलु असांजी औलाद खे न आहे। मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई न रुनो। इस्लाम ज़िंदगी खां बिल्कुलु निकिरी वियो, नमाज़ नथी अचे, मुस्लमान कंहिं क़िस्म जो कोई न रुनो। दुनिया जी शयुनि ते असां रोई पवंदा आहियूं। छाजे करे? उहो नुक़सानु असांखे हिते ज़ाहिर थींदो आहे। इस्लाम जो नुक़सानु हिन टाइम ताईं ख़बर नथी पए, आख़िरत में ख़बर पवंदी इस्लाम खे छॾण जो केतिरो नुक़सानु। सहाबा जी ज़िंदगी, छाजे करे सहाबा हिकिड़ी बि नमाज़ छाजे करे न छॾी? पंहिंजी ज़िंदगी अंदरि सहाबा हिकिड़ी बि नमाज़ छाजे करे न छॾी? रीज़न आहे न, हिकिड़े क़िस्म जो रीज़न आहे, हिकिड़े क़िस्म जो रीज़न। सहाबा हिकिड़ी बि नमाज़ पंहिंजी ज़िंदगी अंदरि छाजे करे न छॾी? सहाबा जो ईमान मज़बूत ईमान। या हिन ज़माने जे अंदरि कोई बि मुस्लमान जेकॾहिं अगरि नमाज़ नथो पढ़े, मां सम्झां थो कोन ईमान कामिल अलाह जी ज़ात ते न आहे। हिकिड़ी शइ जो जॾहिं यकीन बणिजी वेंदो आहे न, हिकिड़ी शइ जो यकीन बणिजी वेंदो आहे त बंदो हुनखे छॾींदो ई न आहे। सहाबा जो कामिल ईमान। इन करे सहाबा चइबो आहे गर्दन अलॻि थी सघे थी, नमाज़ असांजे जिस्म खां, असांजे अमाल खां नथी परे थी सघे। हे सहाबा यकीन हुयो। इस्लाम में अफ़ज़ल इबादत कलमे खां बाद में 2 नंबर ते हर हिकु नबी हिन दुनिया जी तरफ़ आयो। सभ खां पहिरियां नबी जो कोल ला इलाहा इल्लल्लाह। हे नबी जो, हर हिकु नबी जो कोल, हर हिकु नबी जी तालीमात, उन में ईसा अलैहिस्सलाम, उन में मूसा अलैहिस्सलाम, उन में नूह अलैहिस्सलाम, उन में आदम अलैहिस्सलाम, तमामु पैगम्बर पहिरियों कोल ला इलाहा इल्लल्लाह। इन खां बाद में 2 नंबर ते पंहिंजो तारुफ़ कराइनि पिया। 3 नंबर ते अल्लाह जो हिकिड़ो अहकाम ॿुधाइनि पिया। हर नबी 3 नंबर ते अहकाम कहिड़ो हुयो? 3 नंबर ते अहकाम नमाज़ जो अहकाम हुयो। 3 नंबर ते अहकाम नमाज़ जो अहकाम हुयो। अॼुकल्ह इंसान जो एहसान मंद थींदो आहे। कंहिं माण्हू खे तव्हां का शइ गिफ्ट कई, कंहिं माण्हू जो तव्हां उनजे लाइ इज़त मोथी पियो, कंहिं इंसान जो तव्हां अदब कंदा आहियो, एतिराम कंदा आहियो, कंहिं इंसान खे तव्हां हदियो ॾींदा आहियो, कहिड़ी बिना ते? उनजो पोइ हिकिड़ो रीज़न हूंदो आहे। रीज़न छा? साईं ने फ़िलाणे मुश्किल जे टाइम में मां सां हेल्प कई हुई। थींदो आहे साईं? बिल्कुलु थींदो आहे। को इंसान अगरि कंहिं बि माण्हू मोतबर खे इज़त ॾींदो आहे, कहिड़ी बिना ते, त साईं हिन मुंहिंजे मुश्किल जे टाइम में मां सां हेल्प कई हुई। मुस्लमान जी खोपड़ी कमु छाॾे खां नथी करे। इंसान जो एहसान जेको मञे थो, मुसलमान इंसान जो एहसान मञे थो, यार इन फ़िलाणे टाइम मुश्किल जे टाइम मूंखे पैसा ॾिना हुया, मुंहिंजी बेइज़ती ते बि उते हिन मुंहिंजी इज़त कराई, कंहिं ज़माने में हिन मूंखे ड्रेस वठी ॾिनी, इन करे मां हिनजी इज़त कंदो आहियां।
मुसलमान इंसान जो एहसान मञे थो, छा थियो आहे मुसलमाननि खे? अल्लाह जो एहसान छाजे करे असां नथा मञूं? जीअं अल्लाह ताला इंसान बनायो, अखियूं बहितर ॾिनियूं, अल्लाह ताला अकुल जे अंदरि सम्झ ॾिनी, जिस्म जे अंदरि अल्लाह ताला ताक़त ॾिनी, अल्लाह ताला मूंखे बहितरीनु हिकु इंसान जवानी ॾिनी। इन करे असां अल्लाह जो हकम छाजे करे नथा मञूं? अल्लाह जो एहसान असां छाजे करे नथा मञूं? असां नाशाकिर इंसान आहियूं। पोइ त असां नाशाकिर इंसान आहियूं। MP अगरि हिकिड़ी नौकिरी ॾे, शहर जो MP हिकिड़ी नौकिरी ॾे, उनखे साईं साईं करे सॾु, उनखे अबा अबा करे सॾु। छाजे करे? हिकिड़ी नौकिरी ॾिनई, हिकिड़ी नौकिरी। छाजे करे हिन जी ज़्यादा इज़त करे? यार हिन मां असां हिकिड़ी नौकिरी ॾिनी। अल्लाह केतिरो तव्हांजे मथां नेमतुनि जी बारिश वसाई आहे। जेको अल्लाह तव्हांखे राति जो आराम कराए थो, जीअं अल्लाह ताला तव्हांखे औलादी नेमत ॾिनी, जीअं अल्लाह ताला तव्हांखे इंसान बनायो, जीअं अल्लाह ताला तव्हांखे माशरे जे अंदरि इज़त ॾिनी, हे सभु कुझु नेमतूं कयूं आहिनि, हे अल्लाह जूं नेमतूं आहिनि। अल्लाह जो असां एहसान छाजे करे नथा मञूं? अल्लाह जो एहसान मञणु कीअं आहे? कोई बंदो पुछा करे मूंखां त अल्लाह जो मां एहसान मंद कीअं थिया? अल्लाह जो एहसान मंद तूं ईअं थी, अल्लाह ताला जे अहकाम खे 100% पकड़। अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम कयो, नमाज़ जी पाबंदी कर। अल्लाह ताला रोज़नि जो हुकुम कयो, उनखे पाबंदी कर। अल्लाह ताला ज़कात जो हुकुम कयो, उनखे पाबंदी सां पकड़। हे अल्लाह ताला जो एहसान मंद बंदो थींदो।